अस्सलाम वालेकुम दोस्तों, जे तमाया मोहम्मद इसाक परियाल तमा सभिनी लाइ अॼु तमामु हिकु दिल ॾारींदड़ ऐं दिल खे तमामु जेको आहे सो ॾुख ईंदड़ हिकु टॉपिक खणी हाज़िर थियो आहियां। हक़ीक़त पुछो त जॾहिं अहिड़ा जेके टॉपिक खणी असां ईंदा आहियूं त असांजी दिलि बि रोअंदी आहे ऐं जेको आहे सो असांजा चेहरा बि मुरझाइजी वेंदा आहिनि। नंढड़नि ॿारनि सां ज़ना ऐं जबर बाबति ई मुंहिंजो टॉपिक आहे। जेके लफ़्ज़ जेके ॻाल्हाइण में रोअनि था पर ख़ामोश रहण लाइ ज़ुल्म जो साथ आहे। नंढड़ा मासूम ॿार जिन जा हथ रांदी करण लाइ आहिनि, जिन जे अखियुनि में ख़्वाब आहिनि, उन्हनि मासूमनि सां कुझु दरिंदा ज़ना ऐं जबर जहिड़ो ज़ुल्म कनि था। पर इहा ॻाल्हि न आहे, पर कई उन्हनि सां जिस्मानी उन्हनि खे जेको आहे नुक़सान बि पहुचाइनि था। उहा सिर्फ़ु जिस्मानी न पर रूहानी उनखे क़तल चयो वेंदो आहे। उन्हनि ॿारनि जी मुस्कुराहट छिनिजी वञे थी, उन्हनि जो एतमाद, उन्हनि जी मासूमियत दफ़न थी वञे थी। असां ख़ामोश तमाशाई बणियल आहियूं। उहो इन करे त असां वटि एजुकेशन जेका आहे उहा ऐं पंहिंजे ॿारनि खे सम्झाइण में असां पाण ग़फ़लत कयूं था। पर अव्हां खां सवाल आहे, छा असां सिर्फ़ु तॾहिं जाॻंदासीं जॾहिं के मासूम जे लाश ते मीडिया रिपोर्ट कंदी, या तॾहिं जाॻंदासीं जॾहिं ख़बर उहा मीडिया ते वायरल थींदी? अचो त गॾिजी हिन समाज मां ही गंद ख़तमु कयूं ऐं पंहिंजे ॿारनि खे अहिड़नि दरिंदनि खां बचायूं ऐं अहिड़े ग़लति अमल कंदड़नि खे केफ़र किरदार ताणी पहुचायूं ऐं उन्हनि खे सज़ाए मौत ॾियारियूं त जीअं उनखे ख़बर पवे त ही जेके मासूम जेके अॻियां हली के वॾो कुझु सरमायो थींदा, वरी के पाकिस्तान ऐं सिंध जे लाइ वॾा हिकिड़ा पंहिंजा जेके महिमार बनाईंदा, उन्हनि सां ही जेको उन्हनि जो क़त्ल आम कनि था ऐं उन्हनि जी ज़िंदगियूं ख़तमु कनि था। तंहिंजे करे असांखे घुर्जे त इन्हनि सभिनी शयुनि ते असां उथी खड़ा थियूं त इहे जेके दरिंदा आहिनि उन्हनि खे पाण ख़तरनाक सज़ाऊं ॾियारे ऐं हिन समाज मां इहो गंद ख़तमु करे। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल जेको आहे MIP जेको ब्लॉगर मुंहिंजो चैनल आहे उनखे सब्सक्राइब करियो ऐं लाइक बि करियो ऐं उन सां गॾो गॾु मुंहिंजो फेसबुक जेको चैनल आहे मोहम्मद इसाक परियार उनखे फॉलो बि कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो त जीअं जेको आहे सो पाण पंहिंजनि नंढनि मासूम ॿारनि ऐं ॿियनि जेके मामलनि ते पाण जेको आहे सो वधि खां वधि इहे वीडियो शेयर करे ऐं जीअं समाज में ही पंहिंजो किरदारु अदा करे सघूं ऐं केयर काउंसलिंग करे ऐं सॼी जेका क़ौम आहे उनखे ॿुधायूं त पंहिंजे बचनि खे ऐं हिननि अहिड़नि दर्दनि खां बचायो। इंशाअल्लाह वरी के ॿिए टॉपिक ते ज़रूरु तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। अल्लाह ने निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।